शहदाद कोट का रिपोर्ट कर रहा है गुलजार अहमद चांडियो। शहदाद कोट सिंध तरक्की पसंद पार्टी के मरकजी सदर ते मुख्तलिफ प्रोग्रामन ए प्रोजेक्ट के जरिए सिंध की जमीन ते वालार सिंधु दरिया ते पानी के हथरादू को डिजिटल आदमशुमारी कूड़ी अंग न करण खिलाफ सिंध के मासूम न्याणी प्रिया कुमारी की आज़ादी शहीद नसरुल्लाह गडानी जान मोहम्मद महर के कातिलन की गिरफ्तारी लाइ STP कंबर शहदाद कोट पारा कोटमुट चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। धरणे सबब ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई। उन मौके ते धरणे के ज़िलई सदर इमदाद सुमरो, जाहिद मक्सी, रशीद मक्सी, दाद मोहम्मद खान, सज्जाद दुनियो, इमरान खुश्क, मोहसन मीरजत, फारूक चावड़ो, साबिर खोसो, अल्ताफ मक्सी, अली मुराद पंधराणी, ज़िया खोसो, फयाज़ मुग़ैरी ऐं ॿियनि चयो त पीपल्स पार्टी जे हमेशह इक़्तिदार खे वधाइण ख़ातिर सिंध जे ज़मीनुनि खे खपायो आहे, जेको हींअर बि सिलसिलो जारी आहे। लखें एकड़ ज़मीन मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि ज़रिए खपाई पई वञे, जंहिं सबब सिंध में धारी आबादकारी ॾींहों ॾींहुं वधे पई। सिंध जा माण्हू पंहिंजी धरतीअ ते अक़लियत में तब्दील थींदा वञनि था। हुननि चयो त सिंधु दरिया मथां हथरादू डैम ऐं कैनालनि जी अॾावत करे पाणी जी हथरादू खोट पैदा कई पई वञे। सिंध जे जियापे जो वाहिद ज़रियो ज़राअत आहे, जंहिं पिणु हथ वठी तबाह कयो वञे थो। हुननि चयो त डिजिटल आदमशुमारी ज़रिए सिंध खे वॾनि शहरनि कराची ऐं हैदराबाद अक़लियत में ॾेखारियो वियो आहे, जंहिं अंगर अखरनि खे असां रद करियूं था। हुननि चयो त सिंध जे मासूम न्याणी प्रिया कुमारी जी जल्द आज़ादु कयो वञे ऐं शहीद नसरुल्लाह गडानी ऐं जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे।